दोस्तों इन वक्त मौजूद आहिनि उस्ताद न्यूज़ जो सरवान मोहतरम जनाब रमज़ान अहमद साहब ऐं नाले वारो असांजो उस्ताद ऐं महिरबान अज़ीज़ अकबरी साहब। तव्हां ॾिसी सघो था इन वक़्तु मौजूद आहिनि असां सां। त जीअं तव्हांखे अंदाज़ो आहे त उस्ताद न्यूज़ सिंध में उस्तादनि जी सगाई आवाज़ आहे ऐं सिंध जे उस्तादनि सां थींदड़ हर ज़ुल्म ज़्यादती खे उस्ताद न्यूज़ अकबरे खां गुज़रो रहियो आहे। हाणे असीं पुछा कंदासीं रमज़ान मेमन खां त रमज़ान मेमन जेको उस्ताद न्यूज़ खे मुसलसल लीड कंदो हुओ अचे त रमज़ान साहब पेपर में जेको मौजूदा सियासत खे तव्हां कीअं था ॾिसो? पेट्रोल जी जेका मौजूदा सियासत आहे इंशाअल्लाह ताला जनवरी में पेट्रोल जी मरकज़ी इलेक्शन कमेटी अचे ऐं जल्दी इलेक्शन थी वेंदी हुई जंहिंमें माना तमामु सुठे नमूने माहौल आहे ऐं जेको उस्ताद साहिबान आहे उनके पुॼे जी इलेक्शन में भरपूर हिसो वठनि ऐं मौजूदा सियासत दोस्तों जो असांजो मोहतरम रमज़ान मेमन साहब आहे हर वक़्तु उस्तादनि जे हर इशूज़ ते भरपूर नमूने सां आवाज़ उथारियो आहे ऐं उस्तादनि जे हर मसइले खे हाईलाइट कयो आहे। जीअं तव्हां उस्ताद जी जेको बि जदोजहद हुजे जेको तहरीक हुजे रमज़ान मेमन में भरपूर नमूने सां हिसो वठंदो हुओ। हाणे ऐं गुज़ारिश कंदुसि तव्हांजे साम्हूं जेको असांजो मान वारो आहे अज़ीज़ अंसारी साहब। अज़ीज़ अंसारी साहब तमामु बहितरीन ऐं अज़ीज़ अंसारी साहब गुज़ारिश कंदुसि त उहो पंहिंजे ख़्याल जो इज़हार करे। त अज़ीज़ अंसारी साहब तव्हां पेटर बि मौजूदा सियासत कीअं था ॾिसो? मौजूदा पेट्रोल जी जेका सूरत आहे उहा इंतहाई संगीन आहे। हालात उन वक़्तु वञनि पिया त बिल्कुलु जेको आहे पेट्रोल जी इलेक्शन थियणु खपे ऐं जेको आहे जेके असांजा कम इल्तवा जो शिकार आहिनि को बि कमु असांजो नथो थी सघे। हिन वक़्त ताईं जेको सेंसस जा जेके मुतमदर उस्ताद आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं रुली रहिया आहिनि। उन्हनि जो बि को कमु कोन थियो, उन्हनि खे अॼु ॾींहं ताईं पैसा न मिलिया आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो असांजा जेके बि हक़ आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं असांखे न मिली सघिया आहिनि। उनजो सबबु इहो आहे त जेका तनज़ीम आहे उहा धड़ाबंदी जो शिकार आहे। उन करे हिकु मुनज़िम तरीक़े सां इलेक्शन कराए हिकु मुनज़िम तनज़ीम खे मुनज़िम तरीक़े सां हिकु प्लेटफॉर्म ते आंदो वञे। इन सां ई जेको आहे तनज़ीमी मसइला हल थी सघनि था ऐं आम उस्ताद खे जेको आहे वॾी महिरबानी। इहो असांजो उस्ताद अज़ीज़ अंसारी साहब जंहिं पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो। तव्हां सां गॾु रहंदासीं, लाइव अपडेट बि ॾींदा रहंदासीं। ऐं आरिफ रशीद रिपोर्टर उस्ताद न्यूज़ टंडो मोहम्मद खान।